अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोही जो सलाम क़बूल पवे। नाज़रीन, तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं खां मां इंटरव्यू सीरीज़ शुरू कई आहे त मुंहिंजी हतल इम्कान इहा कोशिशि रही आहे त मां सिंधी अदब जे हवाले सां इंतिहाई अहम ऐं बारीक नुक़्ता बि तव्हां सां शेयर कयां, पंहिंजे इल्म जे आधार ते ऐं पंहिंजे मुताले जे आधार ते ऐं पंहिंजे तजुर्बे जे आधार ते जेके कम जूं ॻाल्हियूं आहिनि उहे बि तव्हां सां शेयर कयां। हिन इंटरव्यू सीरीज़ दौरान या इन खां अॻु बि मूं लतीफ़ साईं ते स्पेशली लतीफ़ी फ़िक्र जे हवाले सां हिकिड़ी सीरीज़ हलाई हुई ऐं जंहिंजा 24 खनि प्रोग्राम हमसरी नेटवर्क ते हिन वक़्त में पिया आहिनि ऐं उहो तव्हांजो असासो आहिनि, छाकाणि त आवाम जो असासो आहिनि। जेका शइ मां हितां ठाहे मोकिलियां थो त यकीनन इहे तव्हांजे इस्तफ़ादे लाइ मोकिलियां थो। लतीफ़ साईं इंटरव्यू जे दौरान माना सिंधी अदब जो इंटरव्यू हुजे ऐं लतीफ़ साईं उन मां गाइब हुजे, इहो थी नथो सघे, पॉसिबल ई कोन्हे। इनखे ज़हन में रखंदे मूं लतीफ़ साईं ते बाक़ाइदा लतीफ़ी फ़िक्र जी सीरीज़ ठाही हुई, जंहिं मां तव्हां इस्तफ़ादो हासिलु करे सघो था। इन्हनि प्रोग्रामनि खे बार बार ॾिसो त जीअं मां घटि में घटि लतीफ़ साईं जा शेर जेके यादि न करे सघिया हो त घटि में घटि उहे यादि कयो ऐं उन्हनि जी तशरीह यादि कयो, छाकाणि त हीअ तमामु अहम आहे। लतीफ़ साईं यादि रखो, इंटरव्यू कंहिंजो बि थिए, कहिड़े वक़्त बि थिए, लतीफ़ साईं जे बारे में ज़रूरु अव्हां खां सवाल पुछा वेंदा। हाणे कहिड़ा सवाल पुछजनि था, कीअं पुछजनि था, इहो अलॻि सवाल आहे। इन तक मां का अॻकथी करे सघां थो, न ई अव्हांजे ज़हन में का ॻाल्हि अची सघे थी पई, पर बहरहाल इम्पॉर्टेंस लतीफ़ साईं जे चैप्टर खे आहे, लतीफ़ साईं जे रिसाले खे, लतीफ़ साईं जी शख़्सियत खे, उन जे फ़िक्र खे, उन जे पैगाम खे अहमियत आहे। ऐं तव्हां ॾिसंदो त लतीफ़ी फ़िक्र जूं वीडियोज़ मौजूं ऐं उन सां गॾु जॾहिं मां हीअ इंटरव्यू सीरीज़ शुरू कई आहे त उन दौरान मूं बेशुमार वीडियोज़ में लतीफ़ साईं ते जुज़वी बि ॻाल्हायो आहे, कुल वक़्ती बि ॻाल्हायो आहे। यानी कुझु अहिड़ियूं वीडियोज़ बि आहिनि जंहिंमें मां रुगो लतीफ़ साईं ते ॻाल्हायो आहे ऐं कुझु अहिड़ियूं वीडियोज़ बि आहिनि तव्हांखे मिलंदियूं जंहिंमें मां काफ़ी हद ताईं काफ़ी सवालनि जा जवाब लतीफ़ साईं जे हवाले सां मूं शेयर कया आहिनि तव्हां सां। हिन वीडियो में बि मां थोरो लतीफ़ साईं जे बारे में कुझु बुनियादी शयूं तव्हां सां शेयर करणु थो चाहियां पियो, जेके मां उमेदु कयां थो त इंटरव्यू में तव्हांजे लाइ मशल राह बणिजंदी इंफॉर्मेशन। हाणे लतीफ़ साईं ते जेको सभ खां पहिरीं जेको रिसालो आहे जंहिंजो मुरतब कयो आहे, उहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे अर्नेस्ट ट्रम्प साहिब जो आहे। 1866 में उन जर्मनी मां वञी छपायो। अर्नेस्ट ट्रम्प सिंध जो उहो मोहसिन आहे, सिंधी ॿोलीअ जो उहो मोहसिन आहे जंहिं लतीफ़ साईं ते पहिरियों भेरो उन जे रिसाले खे मुरतब कयो ऐं उहो असांजे आॾो आयो ऐं अहिड़े तरीक़े सां असांखे ख़बर पई त लतीफ़ साईं हिकिड़ो वॾो अज़ीम जेको आहे उहो शाइर आहे, जेको जंहिंखे असां दरियाफ़्त करे चुका आहियूं अर्नेस्ट ट्रम्प जी महिरबानी सां। ट्रम्प साहिब जो कमाल इहो आहे त ट्रम्प साहिब 35 चवनि था अदबी तारीख़ुनि में, जॾहिं मां मुतालियो कयां थो त मुंहिंजे इल्म में इहो इज़ाफ़ो थिए थो त ट्रम्प साहिब जो इरादो हो त 35 सुर लतीफ़ साईं जा जेके मुरतब कया हुन 35 सुर मुरतब कई। पर ज़िंदगीअ में ट्रम्प साहिब जी ज़िंदगी में अहिड़ो वक़्तु बि आयो जो गुरबत जेको आहे उहो घर करे वई, हुन वटि माली वसीला कोन हा, मुआशी तौर ते उहो तंगदस्त थी चुको हुयो। ऐं हिन शख़्सियत जो कमाल इहो आहे त हुन पैसनि जी अणहुंद जे बावजूदु लतीफ़ साईं जे कम खे अध में न छॾियो ऐं लतीफ़ साईं जो जेको रिसालो आहे उन मां 26 सुर ट्रम्प साहिब छपराया, पर उन लाइ हुनखे पंहिंजो घरु गिरवी रखिणो पियो। यानी अर्नेस्ट ट्रम्प जो कमाल इहो आहे त हुन पंहिंजो घरु गिरवी रखी बि लतीफ़ साईं जो रिसालो छपरायो ऐं उन जा 26 सुर तव्हांखे ख़बर आहे। हाणे लतीफ़ साईं जे 26 सुरनि में जो जेको रिसालो आहे 1866 में छपियो आहे, उनखे पहिरियों रिसालो असां चऊं था। ऐं हिन सुर, हीअ जेके 26 सुर आहिनि, हिन में तव्हां खां पुछी सघनि था त बाबा पहिरियों सुर कहिड़ो आहे, आख़िरी कहिड़ो सुर आहे, त तव्हांजे इल्म में हुजणु खपे त आख़िरी सुर जेको आहे आसा आहे ऐं पहिरियों सुर कल्याण आहे। अच्छा, ॿी जेका अहम ॻाल्हि जेका तव्हां सां मां शेयर करणु थो चाहियां त उहा इहा त तव्हां खां इहो पुछी सघनि था त लतीफ़ साईं जो घटि में घटि सुरनि वारो रिसालो कहिड़ो आहे ऐं वधि में वधि सुरनि वारो रिसालो कहिड़ो आहे। अहम सुवालु आहे, थी सघे थो त हिन सॼे अरसे दौरान दोस्तनि खां पुछियो बि वियो हुजे, पर माज़ी में इहा रवायत मिले थी त इन क़िस्म जा सवाल पुछिया विया आहिनि। हाणे तव्हांजे इल्म में आहे त डॉक्टर गुरबख्शानी साहिबु लतीफ़ साईं जो जेको रिसालो मुरतब कयो आहे उन में 18 सुर आहिनि। ठीकु आहे, त तव्हां चवंदो साईं सभ खां घटि सुरनि वारो रिसालो जेको आहे उहो डॉक्टर गुरबख्शानी साहिब जो आहे ऐं उन में 18 सुर आहिनि। ऐं सभ खां वधि सुरनि वारो जेको रिसालो आहे उहो आहे 37 सुरनि वारो रिसालो। यानी असां चवंदासीं त मोहम्मद उस्मान डीपलाई साहिब जो जेको रिसालो आहे, जेको 1900
52 में ग़ालिबन हुन छपरायो हो, उन में 37 सुर आहिनि। ठीकु आहे। ऐं मिर्ज़ा कलीज बेग जे रिसाले बाबति चवनि था त उन में 36 सुर आहिनि ऐं अबियाज सिंधी जे नाले सां मसनवी आहे, उहा बि हुन में शामिलु करे माना उनखे 37 सुर करार ॾिनो वियो आहे। पर इन ते इख़्तिलाफ़ आहे। इहा ॻाल्हि चई सघिजे थी त मिर्ज़ा कलीज बेग जे रिसाले में 36 सुर आहिनि ऐं 37 सुर जेकॾहिं केरु तव्हां खां पुछे त तव्हां ॿुधाए सघो था त जेको अबियाज सिंधी आहे मसनवी उनखे 37 सुर करार ॾिनो वियो आहे, अलबत हूअं सुर इहे 36 आहिनि। अच्छा, हाणे जॾहिं असां तव्हां खां इहो सुवालु केरु पुछंदो त बाबा लतीफ़ साईं जो जेको रिसालो आहे न, ठीकु आहे, अर्नेस्ट ट्रम्प जो रिसालो आहे, उनखां पोइ कहिड़ो आयो त तव्हां चवंदो साईं उनखां पोइ मुंबई वारो छापो आयो। अच्छा, मुंबई वारो छापो 1867 में आयो। उनखां पोइ कहिड़ो आयो तव्हां चवंदो साईं ताराचंद शोकीराम जो रिसालो आहे, उहो आयो। ऐं उनखां पोइ ईअं पोइ रिसाला आया, पोइ मिर्ज़ा कलीज बेग जो रिसालो ऐं ॿियनि असांजे पारखू जेके लतीफ़ साईं जा आहिनि मुहक़िक़ आहिनि उन्हनि जा रिसाला बि आया। अच्छा, हाणे हिकिड़ी अहम ॻाल्हि जेका मां तव्हां सां शेयर करणु थो चाहियां उहा इहा आहे त जॾहिं असां मोहम्मद उस्मान डीपलाई साहिब जी ॻाल्हि था कयूं त मोहम्मद उस्मान डीपलाई साहिब 1952 में जेको रिसालो आंदो आहे उन जा 37 सुर आहिनि, यानी उहो सुर ससुरीअ खां शुरू थिए थो ऐं बसंत बहार ते ख़तमु थिए थो मोहम्मद उस्मान डीपलाई साहिब जो। अच्छा, मोहम्मद उस्मान डीपलाई साहिब हिकिड़ो ॿियो 1963 में हिकिड़ो पॉकेट साइज़ रिसालो निकितो। ही तव्हांजी इंफॉर्मेशन हूंदी तव्हांखे, पर वरी मां हिनखे वरजायां थो पियो त मोहम्मद उस्मान डीपलाई साहिब शाह लतीफ़ जो पॉकेट साइज़ रिसालो आंदो आहे। इहो बि सुवालु थी सघे थो त हुन में घणा सुर आहिनि। तव्हांजे मुताले में या हूंदी ॻाल्हि न त मां तव्हांजे मुताले में इज़ाफ़ो कयां तव्हांजी ॼाण में त मोहम्मद उस्मान डीपलाई साहिब जे पॉकेट साइज़ रिसाले में 33 सुर आहिनि। ठीकु आहे। अच्छा, हाणे उहे जेके 33 सुर आहिनि उन्हनि में आख़िरी सुर कहिड़ो आहे ऐं पहिरियों सुर कहिड़ो आहे, इन जो तव्हां मुतालो ज़रूरु रखंदा कयो ऐं तव्हांजे इल्म में वाधारो थींदो। ऐं मिर्ज़ा कलीज बेग जे हवाले सां बि तव्हांजे इल्म में वाधारो अञा तव्हांखे करिणो आहे त तव्हां हिन जे हवाले सां पढ़ंदो। जॾहिं असां लतीफ़ साईं जे रिसालनि जी ॻाल्हि था कयूं त पोइ इंटरव्यू वठंदड़ तव्हां खां इहो पुछंदो त बाबा छा अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे रिसाले जे बारे में वॾो कमु डॉक्टर बलोच साहिब जो आहे, तव्हां ॿुधाईंदो त उहो कॾहिं रिसालो पहिरियों छपियो डॉक्टर बलोच साहिब जो। त तव्हां चवंदो साईं डॉक्टर बलोच साहिब जो जेको रिसालो आहे उहो जेको पहिरियों जुल्द आहे उनजो 1999 में माना 1989 में डॉक्टर बलोच साहिब शाह साईं जो रिसालो मुरतब कयो। उनखां पोइ अच्छा, इहा ॻाल्हि बि तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त डॉक्टर बलोच साहिब ही जेको 10 जुल्द आंदा आहिनि शाह साईं जे रिसाले जा, इहो हिकिड़ो वॾो कमाल आहे, वॾो ज़गीम क़िस्म जो कमु आहे ऐं वॾो आला क़िस्म जो कमु आहे, उत्तम ऐं मयारी कमु आहे शाह साईं जे थियल रिसर्च जो। उन लाइ छा उन लाइ डॉक्टर बलोच साहिब 50 रिसालनि खे ज़हन में रखियो आहे, उनखे ॾिठो आहे, उनखे पढ़ियो आहे ऐं 26 खनि कलमी नुस्ख़ा हुनजे नज़र मां गुज़रिया आहिनि। अहिड़े तरीक़े सां पहिरियों जुल्द, ॿियो जुल्द, टियों जुल्द, चोथों, पंजों, छहों, सतों, 7 जुल्द हुन आंदा ऐं उन्हनि खां पोइ 8हों ऐं 9हों जुल्द हुन गॾायो। 8हें ऐं 9हें जुल्द में माना जेका स्कीम आहे उन में 8हें ऐं 9हें जुल्द में शाह साईं जे समूरे कलाम खे 8हों ऐं 9हों जुल्द जेको जुल्द आहे उनखे शामिलु कयो अथऊं। माना 8हों ऐं 9हों जुल्द जेको आहे उन में शाह साईं जो समूरो कलाम हुन शामिलु कयो आहे डॉक्टर बलोच साहिब। ऐं 10हें जुल्द में बि समूरो कलाम माना 10हें जुल्द में डॉक्टर बलोच जेको 10हों जुल्द आंदो आहे उन में वरी 37 सुर माना उन में असां ईअं चवंदासीं त जेके ॿिया सभु रिसालनि में जेके सुर आहिनि असां चऊं था फलाणे में एतिरा, फलाणे में एतिरा, फलाणे में एतिरा, त असां ॾिसूं था त जेको 10हों जुल्द आहे शाह साहिब जो शाह साईं जे रिसाले जो जेको डॉक्टर बलोच आंदो आहे उन में 37 सुरनि जो ज़िक्र थियल आहे। यानी माना ईअं सम्झो त पहिरियों जुल्द, ॿियो जुल्द, टियों जुल्द, चोथों, पंजों, छहों, सतों, ठीकु आहे, ऐं 8हों ऐं 9हों। हाणे 8हें ऐं 9हें ताईं माना 29 सुर थी विया शाह साईं जा, माना कंप्लीट थी वियो। ऐं 10हें जुल्द में छा कयो अथई जो उन में वरी शाह साईं जा जे कलाम माना समूरो कलाम शामिलु कयो अथई, माना उहो कलाम बि जेको इन खां अॻु धारियो करार ॾेई कढियो वियो ॿाहिरि। ठीकु आहे, माना 10हें जुल्द में जेको मुंहिंजो मुतालियो आहे उन तहत 37 सुर समायल आहिनि 10हें जुल्द में। ऐं जेके 9 जुल्द आहिनि उन 9 जुल्दनि में असांजा पूरा बाक़ी 29 सुर आहिनि। तव्हां खां इहो पुछंदा त डॉक्टर बलोच साहिब जेको पहिरियों रिसालो मुरतब कयो आहे उन में घणा सुर आहिनि त तव्हां चवंदोसीं उन में 29 सुर आहिनि।
ॿियो कहिड़ो आहे असांजो स्कॉलर जा 29 सुर शाह साईं जा रखिया आहिनि। तव्हां चओ साईं अलामा आया कादी साहिबु, ऐं सभ खां पहिरियां 29 सुर रखिया ऐं उन मां केॾारो कढियो। केॾारो कढण खां पोइ उन जे कढ लॻा, माना उनखे फॉलो कयो डॉक्टर बलोच जहिड़नि माण्हुनि, त उन्हनि बि केॾारे खे ॿाहिरि कढियो, यानी माना 29 सुर। स्टैंडर्डाइज़ डॉक्टर बलोच साहिब जे रिसाले में 29 सुर आहे। हीअ जेको स्कीम आहे जंहिंजी ॻाल्हि था कयूं 10 जुल्दी, त उन 10 जुल्द में हुन 37 सुर समाया आहिनि। धारियो कलाम समूह शामिल कयो अथई। अहिड़े तरीक़े सां 10 ई जुल्दनि में लतीफ़ साईं जो ॼण त समूरो मवाद डॉक्टर बलोच साहिबु वॾी अरकरेज़ीअ सां, महिनत सां ऐं वॾी हिमत सां उनखे हिकिड़े ई जाइ ते कंपाइल करे रखियो आहे। डॉक्टर बलोच साहिब जो ॿियो जेको लतीफ़ियात जे हवाले सां अहम कमु आहे, उहो आहे रोशनी, यानी शाह साईं जे कलाम जी लुगत रोशनी। हाणे रोशनीअ जी जॾहिं असां ॻाल्हि था कयूं त इहो 2002 में छपियो आहे, माना शाह साईं जे कलाम जी लुगत आहे। ऐं उन खां इहे पुछी सघनि था त इन रोशनी कलाम जी जेका लुगत आहे घणनि सुरनि ते मबनी आहे, त तव्हां चवंदोसीं 29 सुर। ठीकु आहे, 29 सुरनि जो जेको बि कलाम आहे उनजा ॾुखिया लफ़्ज़, उनजी मानाऊं ऐं उहे जेके डॉक्टर बलोच साहिबु रोशनी में ॾिनी आहे। ऐं रोशनी जेका आहे हिकिड़ो शाहकार दस्तावेज़ आहे लतीफ़ियात जे हवाले सां, लुगत जे हवाले सां। जॾहिं लुगत जी ॻाल्हि ईंदी त तव्हां खां इहो पुछी सघंदा त शाह साईं ते सभ खां पहिरीं लुगत लिखंदड़ माण्हू कहिड़ो आहे, अदीब कहिड़ो आहे, पारखू कहिड़ो आहे लतीफ़ साईं जो, त तव्हां चवंदो काके भेरूमल। काके भेरूमल गरीबुल लुगात लिखी आहे, ऐं गरीबुल लुगात तव्हांखे ख़बर आहे त 3 सुरनि ते मबनी आहे, यानी यमन कल्याण ऐं खंभात। डॉक्टर इहो बि सुवाल तव्हांखे इन जाइ ते पुछी सघंदा त बाबा लतीफ़ियात जे हवाले सां काके भेरूमल जो ॿियो कहिड़ो कमु आहे, त तव्हां चवंदोसीं हुन लतीफ़ी शेर किताबु लिखियो आहे, जंहिंमें लतीफ़ साईं जिथे जिथे पंध कया आहिनि उनजो हुन ज़िक्र कयो आहे हुन लतीफ़ शेर प्रोग्राम में। ॿियो बि खोड़ ॻाल्हियूं निकिरंदियूं। बहरहाल जॾहिं लतीफ़ियात जी ॻाल्हि था कयूं, माना लतीफ़ी लुगत जी ॻाल्हि था कयूं, त पोइ असांखे लुगात लतीफ़ी जेका आहे मिर्ज़ा कलीच बेग साहिब जी, उनखे बि डिस्कस करिणो पवंदो हुयो, असांजे इल्म में हुजणु खपे। नजफ़ अली शाह कमतर नकवी उन बारोची ॿोली जे नाले सां लुगत लिखी आहे लतीफ़ साईं जी। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे मुख़्तलिफ़ लुगतूं मिलंदियूं, ज़रूरु तव्हां हिन जो मुतालो कंदो। ऐं लतीफ़ियात जो मौज़ू हिकिड़ो वसी मौज़ू आहे, इन जे करे अव्हां लतीफ़ियात जे मौज़ूअ खे ज़रूरु ज़हन में रखंदो त जीअं अव्हां खां जेकॾहिं लतीफ़ साईं जे बारे में कंहिं बि क़िस्म जो सुवालु पुछियो वञे त तव्हांजे इल्म में का कमी महसूसु न कई वञे हुते। सो उमेदु आहे त लतीफ़ियात जे हवाले सां जेका बेसिक ॼाण आहे, इंफॉर्मेशन आहे, जेका मूं तव्हां ताईं पहुचाई आहे, सो इहा क़बूलु पवंदी। ऐं तव्हांखे वेंदे वेंदे गुज़ारिश आहे त हीउ इंतिहाई वॾो कमु आहे। हीअ जेका लाट मूं ॿारी आहे, इन लाट खे तव्हां ॿियनि माण्हुनि ताईं पहुचायो। न सिर्फ़ु असांजे वीडियोज़ खे तव्हां पाण ॾिसो, पर ॿियनि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं उन्हनि खे बि इस्तफ़ादो थिए, उन्हनि खे बि फ़ाइदो मिले। ऐं महिरबानी करे तव्हां कमेंट्स बि कंदा कयो त जीअं असांजी हिमत अफ़ज़ाई बि थी सघे, जेको असां हीउ कमु करे रहिया आहियूं तव्हांजे लाइ। सो मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿिए मौज़ूअ सां गॾु हाज़िर थींदासीं। जॾहिं पेर तेॾां ख़ैर।